नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त मकली ते क़ाइम क़रनतीने सेंटर में पंहिंजे साथी 5 ॼणनि सां गॾु पाण मुरादो क़ौरंटाइन में मुंतक़िल थियल नौजवान उस्ताद मोहम्मद अली शर पारां जारी कयल वीडियो सोशल मीडिया ते वायरल। कोरोना मुतासिर नौजवान ज़ीशान शाह मेल जोल हुजण करे पाण मुरादो क़ौरंटाइन में मुंतक़िल थियल कोरोना जे शकी नौजवान मोहम्मद अली शर वीडियो में शिकायतूं कंदे नज़र अचे थो, जंहिंखे का बि हिफाज़ती किट्स ऐं मास्क तोड़े हैंड ग्लूज पातल न आहिनि। नौजवान जो चवणु हो त असांजूं टेस्टूं बि न कई वयूं आहिनि, खाद खुराक समेत हिफाज़ती सहूलियतूं ऐं मास्क वग़ैरह न ॾिना विया आहिनि। हिते क्वारंटाइन में असांजी तबियत वधीक ख़राब थियण लॻी आहे। सिर्फ़ सिहत खाते पारां दावाऊं कयूं पियूं वञनि, पर क्वारंटीन सेंटर में सूरतहाल उबतड़ आहे। असां सां गैर इंसानी जानवर जहिड़ो सलूक कयो पियो वञे। इन खां बहितर आहे त असां पंहिंजे घरनि में हलिया वञूं। खुदारा असांजूं टेस्टूं कराए असांजूं ज़िंदगी बचाई वञनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।